2002 ऐं 2004 में जॾहिं कराचीअ खे टोड़ण सिंध खे टुकड़ा करण जी कोशिशि कई वई त उन टाइम में कराचीअ में रहंदड़ जेके महाजर हुआ, जेके परदेसी हुआ, उन्हनि जेको आहे सो नक्शा बि ठाहिया हुआ। उन्हनि जे बारे में असद ख़ान कुरैशी छा चयो पंहिंजे तक़रीर में, ऐं असद ख़ान कुरैशीअ खे ॿिन्हिनि हथनि सां सलाम आहे असांजो त असद ख़ान कुरैशी क़ौम परस्त ऐं गैरतमंद जेको आहे सो हिकु अदाकार आहे सिंध जो, जंहिंजी जेॾी नेकी कजे उहो घटि आहे। दोस्तो, सिंध जा अदाकार ॿिया बि खोड़ आहिनि। कराचीअ में नक्शा ठाहिया, आधा तुम्हारा आधा हमारा, जंगल तुम्हारा शहर हमारा। लेकिन असद ख़ान कुरैशी अदाकारी त पंहिंजी करे पियो, लेकिन सिंध धरती पंहिंजे अमड़ जे लाइ हुन जी दिलि हमेशह धड़कंदी आहे। जिथे बि सदको हूंदो आहे सिंध जे लाइ, उते असद ख़ान कुरैशीअ खे तव्हां लाज़मन ॾिसंदो, चाहे केनालनि जो मसइलो हुजे या चाहे कराचीअ जो मसइलो हुजे या ॿियनि ॻाल्हियुनि जो मसइलो हुजे, उते असद ख़ान कुरैशी तव्हां लाज़मी ॾिसंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। उमेदु आहे त असद ख़ान कुरैशी जी इहा तक़रीर तव्हांखे पसंदि आई हूंदी।